नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा आहियूं त काज़ी अहमद लॻ ॻोठ सवाई राव जे रवासी मोहम्मद इस्माइल जुणेजो, हाजी खान जुणेजो, अयाज़ हुसैन राव अवामी वर्क्स पार्टी जे अॻुवाण फैज़ कीरियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एडमोर पंप वटां सवें ॻोठाण एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदे तालका प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते मुज़ाहिरीन ॻोठाणनि अॻुवान सईद आसिफ अली शाह, काज़ी अहमद पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इंसाफ़ नाहे, छो भला, करबला करबला, बाअसर माण्हुनि जे ज़ुल्म खां बचायो वञे जा ज़ोरदार नारा हंया विया। इन मौक़े ते पीरसन मोहम्मद इस्माइल जुणेजो, हाजी खान जुणेजो चयो आहे त असांजी मुतालिबो इहो आहे त ज़ालिम खे गिरफ़्तार करणु खपे ऐं हुननि खे कोई टे ॾींहं छा कंहिं बि मुंहिंजी मदद गवर्नमेंट मां कान ऐं जॾहिं ही माण्हू थाणे ते पहुता आहिनि त हिननि खां पुलिस रिपोर्ट छो नथी कढे। इन मां साबित थो थिए त पुलिस जा जेको अवाम इज़त थो करे, जेको कानून खे फॉलो थो करे, उनजी का वैल्यू कान्हे। पर जेको कानून खे ओरांजे थो, जेको दादागिरी करे थो, जेको वॾेरा गर्दी वॾेरा शाही हलाए थो, उनजी इज़त पुलिस करे थी। असां अहिड़ी पुलिस खे चऊं था त असांखे कानून सम्झ में अचे थो। अॻियां वॾा इदारा मौजूदु आहिनि, बराए महिरबानी एसएचओ पंहिंजी जुरिस्डिक्शन में रह, न त तुंहिंजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।